अस्सलाम वालेकुम। छा हाल आहे तव्हां सभिनी जो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तव्हांखे भला मुंहिंजूं कहाणी ॿुधण में मज़ो अचे थो? मूंखे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजूं कहाणियूं कीअं थियूं लॻनि। ऐं ॿियो त सभु ॿार अची विया आहिनि? केरु केरु वेठो आहे? हे नंढो बि वेठो आहे, हे बेबी वेठी आहे, ऐं हे क्यूट नंढड़ो गुॾो वेठो आहे, ऐं मुंहिंजी राजिया बि वेठी आहे। ही कहाणियूं मां राजिया खे बि ॿुधाईंदी आहियां। ऐं तव्हांखे ख़बर आहे ॿारो, मां राजिया जी दादी आहियां। ठीकु आहे। ऐं पोइ तव्हां सभु जॾहिं हीअ स्टोरी ॿुधो था, हीअ कहाणी ॿुधो था, त पोइ मां तव्हांजी बि दादी आहियां। त हाणे तव्हां सभई मूंखे चई सघो था दादी। ठीकु आहे। कहिड़ी दादी? कहाणी वारी दादी। ठीकु आहे। सो अॼु असां कहाणी ॿुधंदासीं। अॼु दादी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदी। मां दादी हिन करे थी चवां जो राजिया मूंखे दादी चवंदी आहे। ठीकु आहे। सो राजिया मूंखे दादी चवंदी आहे, हिन करे तव्हांजी बि दादी आहियां। सभिनी नंढड़नि नंढड़नि ॿारनि जी मां दादी थी वियमि। ठीकु आहे। सो अॼु मां तव्हांखे कहाणी ॿुधाईंदमि हिकिड़े झिरकीअ जी। हिकिड़ी नंढी नंढी प्यारी प्यारी झिरकी, नंढड़ो बच्चो आहे। ठीकु आहे। ऐं हिकिड़ी हुनजी वॾी वॾी मोटी ताज़ी अम्मी। हाणे हे झिरकी आहे, वॾी अम्मी, ऐं हे नंढी झिरकी। हिन झिरकीअ जो नालो हो चूचू झिरकी। ठीकु आहे। हिन जी अम्मी हिन जो नालो रखियो चूचू झिरकी। छो त सॼो ॾींहुं ईअं कंदी चू 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 चू, पूरो टाइम ॻाल्हाईंदी, गोट कंदी, ऐं हर वक़्तु पंहिंजी अम्मी सां ॻाल्हियूं कंदी रहंदी हुई। त इन करे हुनजी अम्मी हुनजो नालो रखी छॾियो चूचू। ठीकु आहे। त हाणे हिन जो नालो आहे चूचू। त अॼु असां ॿुधंदासीं कहाणी चूचू जी। त चूचू जेका हूंदी हुई न, उहा घणो जो ॻाल्हाईंदी, हर वक़्तु ॻाल्हियूं कंदी, हर वक़्तु ॻाल्हियूं कंदी, चुप न कंदी। ऐं राति जो बि जॾहिं सुम्हंदी त अम्मी खे चवंदी त मूंखे हीअ ॻाल्हि ॿुधायो, मूंखे उहो ॻाल्हि ॿुधायो। पोइ अम्मी हुनखे सुम्हारे छॾींदी। अम्मी हुनखे चवंदी तुंहिंजो नालो मां इन लाइ चूचू रखियो आहे। पर चूचू जी हिकिड़ी ख़राबु ॻाल्हि हूंदी, त उहो मानी न खाईंदी। ठीकु आहे। हाणे मानी त खाइबी आहे न, ॿार अगरि मानी न खाईंदा पोइ वॾा कीअं थींदा? भई तव्हांखे वॾो थियणो आहे, तव्हां पढ़ंदव, स्कूल वेंदव, कॉलेज वेंदव, तव्हां वॾी वॾी सुठियूं सुठियूं जॉब्स कंदव, तव्हां सुठा सुठा कमु कंदव। ठीकु आहे। पोइ जॾहिं वॾो थियणो हूंदो आहे त पोइ उनजे लाइ त खाइणो पवंदो। पर चूचू जेका हूंदी न, खाईंदी न, ज़िद कंदी आहे। अम्मी हुनजी जेको पचाईंदी चवंदी न न न, हे बि न, हे बि न, हो बि न। पोइ हुनजी अम्मी वीचारी परेशान थींदी, चवंदी मां छा कयां, आख़िर कीअं कयां मां हिनखे कुझु खारायां। पोइ हिकिड़े ॾींहुं जेका चूचू हुई उहा इलाही बीमार थी पई। बीमार थी वई, सॼो ॾींहुं सुम्ही पवंदी, ऐं चूचू करणु, गोड़ करणु बि बंदि करे छॾियईं, ॻाल्हाए बि न पई, बिल्कुलु ईअं थी वई, कमज़ोर सन्हड़ी थी वई सफ़ा। हुनजी अम्मी परेशान थी। पोइ झिरकियुनि जो हिकिड़ो डॉक्टर हुयो, उन ॾे वठी वई हुनखे, चूचू खे खणी वई। डॉक्टर चयो त भई चूचू जेका आहे इहा त मानी नथी खाए, इन करे बीमार थी वई। हुनजी अम्मी खे त अॻु में ई ख़बर हुई। हुन चयो त मां त हिनखे पहिरीं रोज़ु चवंदी आहियां तूं मानी खाईंदी कर, हीअ मुंहिंजी ॻाल्हि ई न ॿुधंदी आहे। ऐं मां जॾहिं बि हिनजे पोयां मानी खणी 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 वेंदी आहियां त खाईंदी न आहे। त पोइ जेका चूचू बिल्कुलु ॻाल्हाए न पई सघे, हुनजो आवाज़ बि न पियो निकिरे, उहा एॾी कमज़ोर थी वई, सफ़ा वीक थी वई। पोइ डॉक्टर हुनखे सम्झायो चूचू खे त मानी खाइबी आहे, ऐं जेके हेल्दी रहणो हूंदो आहे न, जेके सिहतमंद रहणो हूंदो आहे, उहो मानी खाईंदो आहे। ऐं जेको मानी न खाईंदो आहे उहो कमज़ोर थी वेंदो आहे, बीमार थी वेंदो आहे, उहो वॾो बि न थींदो आहे। तव्हां सभु मानी खाईंदा आहियो? मानी खाइबी आहे। ठीकु आहे। अम्मी जेको बि पचाईंदी आहे उहो खाइबो आहे। मानी खाइबी त वॾो थिबो। सो चूचू खे डॉक्टर सम्झायो त अगरि तूं मानी न खाईंदीअ तूं बीमार थींदीअ, तूं कॾहिं बि वॾी न थी सघंदीअ, ऐं तूं कोई पढ़ाई न करे सघंदीअ, कोई वॾा वॾा कम बि न करे सघंदीअ, ऐं मां तोखे इलाही सारियूं इंजेक्शन्स बि हणंदमि ठीकु करण लाइ। पर चूचू धिजी वई। चूचू न न न, मां इंजेक्शन न हणाईंदमि, मां इंजेक्शन न हणाईंदमि। त डॉक्टर चयो ठीकु आहे, मां तोखे इंजेक्शन नथो हणां, पर तूं आईंदा मूंसां प्रॉमिस कर, वाइदो कर त तूं पेट भरे मानी खाईंदीअ, तुंहिंजी अम्मी जेको तोखे ठाहे ॾींदी तूं उहो खाईंदीअ। ठीकु आहे। चूचू प्रॉमिस कयो। पंहिंजी अम्मी खे बि चयईं त अम्मी आईंदा तव्हां मूंखे जेको बि ठाहे ॾींदो उहो मां खाईंदमि। हुनजी अम्मी हुनखे पंहिंजी कच्छ में विहारियो, अम्मी हुनखे प्यारु कयो ऐं सुम्हारे छॾियईंसि। पोइ हाणे जेके नंढड़ा ॿार हूंदा आहिनि न, उन्हनि खे मानी खाइणु घुरिजे। पोइ भली उहे झिरकी जा ॿार हुजनि या असांजा ॿार हुजनि, तव्हां प्यारा प्यारा ॿार हुजो सभई, त तव्हां त सभु खाईंदा आहियो न, तव्हां ज़िद कंदा ई न आहियो, तव्हां सभु पेट भरे मानी खाईंदा आहियो। जेको मानी न खाईंदो उहो बीमार थी पवंदो, उहो वॾो बि न थींदो, उनखे इलाही सारियूं केॾियूं केॾियूं दवाऊं बि मिलंदियूं, ऐं उनखे इलाही सारा इंजेक्शन्स बि लॻंदा। भई मूंखे त ॾाढो भउ थींदो आहे इंजेक्शन खां, मूंखे मां त न हणाईंदी आहे, पोइ इन करे मां बि मानी खाईंदी आहियां। ठीकु आहे। सो तव्हां बि मानी खाईंदा कयो। जेको ॿारु मानी खाईंदो आहे टाइम सां, पंहिंजी अम्मी जो चयो मञींदो आहे, त उहो हेल्दी थींदो आहे, स्ट्रॉन्ग थींदो आहे। ठीकु आहे।
ऐं उन में ताक़त ईंदी आहे इलाही सारी, उहो वॾो बि थी वेंदो आहे, उनखे इलाही सारा कम बि करणु ईंदा आहिनि। सो तव्हां सभई सुठा ॿार मानी खाईंदा कयो, अम्मी जेको पचाए ॾे उहो खाइबो आहे ख़ुशी ख़ुशी सां, ठीकु आहे, ज़िद न कबो आहे। ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां त सभु सुठा आहियो न, तव्हां ज़िद बि न कंदा आहियो, तव्हां सभु पेट भरे मानी खाईंदा आहियो। अगरि तव्हांजो कोई फ्रेंड हुजे उहो मानी न खाईंदो हुजे, उनखे तव्हां सम्झाइजो, उनखे चइजो दादी चवंदी आहे मानी खाइबी आहे, मानी न खाइबी त बीमार थी पइबो, ठीकु आहे, वीक थी वञिबो, वॾो बि न थींदो, दवाऊं इंजेक्शन्स बि मिलंदियूं, इहो त ख़राबु ॻाल्हि आहे न। सो तव्हां सभु सुठा ॿार आहियो, मूंखे ख़बर आहे। सो अॼु असां जेका ही चूचू झिरकी जी कहाणी ॿुधीसीं ऐं असांखे ख़बर पई त चूचू जेका इलाही सुठी थी वई, पोइ उहा पेट भरे मानी बि खाए पई ऐं पंहिंजी अम्मी जी ॻाल्हि बि ॿुधे पई, ऐं पोइ चूचू जेका हुई उहा इलाही स्ट्रॉन्ग थी वई, इलाही मज़बूत थी, हुनखे ताक़त अची वई, ठीकु आहे। सो हाणे असां वञूं था, अल्लाह हाफ़िज़ कंदासीं, पोइ वरी असां ॿी कहाणी ॿुधंदासीं, वरी ॿी मां तव्हांजे लाइ इलाही सुठी सुठी कहाणी खणी ईंदमि, हिकिड़ी मज़ेदार। पर मूंखे इहो ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे मुंहिंजी कहाणी वणे थी या नथी वणे, ठीकु आहे। अल्लाह हाफ़िज़, टाटा।